हफ़्तो अॻु लाड़काणे शहर जे मेन बाईपास वटां अगवा थियल मीरो खान लग ॻोठ नओं ठारो वधो जो रहवासी नौजवान आमिर वधो अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। ॾोहारनि नौजवान जे बाज़ियाबी एवज़ वारसनि खे भुंग लाइ फ़ोन करे धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। नौजवान जी बाज़ियाबी लाइ संदसि घर वारा सख़्तु परेशानीअ जो शिकार आहिनि ऐं घर में क़ुर शरीफ़ जो विर्द करे नौजवान जी बाज़ियाबी लाइ दुआऊं घुरी पई वञनि। तव्हां पाण लिकायो आहे अलाए छा कयो अथव असांखे ख़बर कान थी पई। मां साईं असां लिकायो आहे तूं असांखे ॿुध जांच कर तूं जे असांजी तोखे इहा ख़बर पए असां पाण कयो आहे महिरबानी करे तूं असांखे ॿुध या जंहिंजी ॿिए जे लाइ ख़बर पए थी उन कयो आहे तुंहिंखे ॿुध त ख़बर पवंदी न। टेलीफोन न कयो मां नंबर खयुमि मूंखे नंबर मां खयुमि नंबर खयुमि मूंखे चई आबास आबास तूं आहे मां आहियां चई तोखे छोकिरो प्यारो आहे या मारणो थी तूं पुलिस खे छॾ के पाथारनि ते वञ बाबा पाथारनि जो नालो खणो पाथारनि तमामु घणियूं कंहिं ते मां वञा ईअं आहे त पुलिस कूड़ा दलास थी ॾे असांजे घर में क़ुर मतो पियो आहे। हे नंढड़ो हुनजो पुटु आहे हिकिड़ो ई पुटु अथसि घर में सलवातूं थियूं हलनि क़ुर शरीफ़ जा विर्द था हलनि ऐं पुलिस त असांजे न आई आहे बसि कूड़ा दलास थी ॾे। अलाह जे नाले ते मूंखे पंहिंजो हिन क़ुर जे सदके मूंखे पंहिंजो बचो मोटाए। अॼु 7 ॾींहं आहे असांजो छा गुज़रियो आहे। इहे क़ुर लुॾनि था ज़िक्र हलनि था भया था रब खे ॿाॾायूं बसि असांखे पंहिंजो बचो मूंखे 48 कलाकनि जे गुज़रण बावजूदि अॼु 7 ॾींहं का रिज़ल्ट कान मिली आहे। अञा बि पुलिस असांजे लाइ ईअं थी चवे त हीउ ड्रामो था कनि। तो क़ुर असां सभिनी खे ॾियूं था जेके बि सियासतदान आहिनि जेके बि कानूनदान आहिनि उन खां अलावा जिन बि आमिर खे अगवा कयो आहे असां इहो क़ुर शरीफ़ उन्हनि खे बि ॾियूं था उन्हनि खे बि इन क़ुर जो वास्तो ॾियूं था। इन क़ुर जे वास्ते असांजी कंहिंसां का दुश्मनी कान्हे बेगुनाह बिला वजह असां सां ज़ुल्म छो कयो वियो आहे। घणे अरसे खां पोइ लाड़काणे शहर मां भुंग लाइ अगवा जी थियल वारदात लाड़काणो ऐं सिंध पुलिस जी कारकर्दगीअ खे सवालिया बणाए छॾियो आहे। कैमरामैन मसूद अबड़ो सां गॾु ज़फर अबड़ो, सिंध टीवी न्यूज़ लाड़काणो।